नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे वाशिंगटन खां ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान अमरीकी वापारियुनि सां मुलाक़ात करे खेनि पाकिस्तान में सीड़पकारी जी आछ कई। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां टेक्सटाइल सां तालुक़ रखंदड़ पाकिस्तानी ॼाणे वापारी ऐं डेमोक्रेटिक पार्टी जे मेंबर ताहिर जावेद मुलाक़ात कई। अमरीकी बिज़नेसमैन जावेद अनवर बि वज़ीर आज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात कई। ॿिए तरफ़ सीड़पकारनि बि पाकिस्तान में सलामती जी बहितर सूरतहाल जी वाखाण कई। तवानाई तोड़े सियाहत समेत सीड़पकारी जी दिलचस्पी जे अहम शोबनि में निशानदाही बि कई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे अमरीका पहुचण ते अमरीकन में तरसियल पाकिस्तानी जे वॾे अंग वज़ीर आज़म जी आजियां कई ऐं पाकिस्तान हाउस पहुचण ते शानदार आजियां कयो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान 3 ॾींहनि जे दौरे ते अमरीका पहुतल आहे। सुभाणे व्हाइट हाउस में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प सां मुलाक़ात कंदो, जॾहिं त वज़ीर आज़म आलमी बैंक जे सदर ऐं ॿियनि कारोबारी शख़्सियतुनि सां बि मुलाक़ातुनि खां सवाइ पाकिस्तान कमेटी खे ख़िताब कंदो ऐं पाकिस्तान बिज़नेस समिट में बि शिरकत कंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।